अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब जा साथी उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाशुदा साथियो अॼु ॿिनि नावलनि सां गॾु हाज़िर आहियां ॿिनि किताबनि सां गॾु डेली हाज़िर थींदा आहियूं रोज़ु पंहिंजी रूटीन आहे ॼाण विलाग आहे सम्झो त किताब विलागर जेको आहे पर दोस्तनि जी शिकायत थोरी कंदो हलां त थोरी मोट घटि पई मिले तव्हांजी शिकायत कोन बसि हिकिड़ो दिलि में हुई अंदरि में त मां ॻाल्हि कयां शिकायत बि कोन्हे तव्हां पाण मसरूफ़ आहियो मसरूफ़ दुनिया में अलाए किथे कहिड़ी दुनिया पंहिंजे में मसरूफ़ आहियो जेके हिकु दोस्त ॾिसी रहिया मुंहिंजी वीडियो खे उनजा लख लाइक लख सां जेको हिकु ॿ लाइक जे बटण खे दॿाए था वञनि उन्हनि जा बि लख सां आहिनि सो पंहिंजी महिनत ज़ाहिर सारी रहंदी सिंधी अदब लाइ सिंधी अदब जी ख़िदमत लाइ पोइ खटनि भाग साथियो जीअं असां वटि हिन महिल नाविल ॾाढी तेज़ी सां लिखिजे पियो नवां तजुर्बा थियनि था नयूं ऐं थियणु खपनि असांजे अदब खे बि जेके सो जीअं लातिन अमेरिका में मैजिकल रियलिज़म आहे जादुई हक़ीक़त निगारी आहे ईअं असांजे अदीबनि खे बि नवां तजुर्बा करणु घुरिजनि नया रस्ता ॻोल्हणु घुरिजनि नवों डिक्शन अंदाज़ अख़्तियारणु घुरिजे छो त जदीद दौरु आहे जीअं फ्लैश फिक्शन कहाणियूं अची वियूं आहिनि ॿिनि सिटुनि में हिकु सिट में 5 सिटुनि में कहाणी या 100 लफ़्ज़नि जी कहाणी ईअं हले पियो जहान ऐं नाविल बि असां वटि हिकिड़ा ॾाढा शार्ट थी विया आहिनि 80 70 80 90 सुफ़्हनि जो नाविल पियो थो अचे एॾो माना शार्ट जीअं क्रिकेट में T20 आहे हाणे हिननि असांजे अदीबनि बि ईअं शार्ट करे नाविल न त नाविल अॻे 200 180 220 एतिरे सुफ़्हनि ते मुश्तमिल हूंदो पर हाणे छा कजे सो हलंदे थो गॾु पर सुठी ॻाल्हि आहे लिखिजे बि थो पढ़िजे बि थो ऐं पब्लिशर जूं दाऊं हूंदियूं आहिनि त जेको आहे यार किताबु छपे कोन थो मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां जेके कंहिं बि दुकानदार खे दुकानु न हलंदो उहो दुकानु बंदि करे हलियो वेंदो उहो न खोलींदो दुकानु ऐं तव्हां किताबु छापियो बि पिया ऐं दाऊं बि कयो पिया त यार नथो खपिजे नथी मार्केट थिए बसि मजबूरी आहे मां मेलनि ते तव्हां वञो था जेको कमायो था जेको असां अंदरूनी तो जांच था वठूं पिया दोस्तो पब्लिशर तव्हां कमायो था पिया तूं बि कमाई थो पियो ऐं मुर्तज़ा लिगारी साहिबु तव्हां बि सुठो था कमायो पिया तव्हां खां शिकायत इहा आहे त तव्हां किताब ॾाढा महांगा था ॾियो पर पोइ बि तव्हांजा किताब छपजनि था किताबनि जो पेपर महांगो थियो पनो महांगो थियो पनो सस्तो थी वियो पर तव्हांजी मार्केट उहा बीठी आहे ऐं जेको तेज़ी सां पब्लिशर छपे किताब छाया पिया कया ऐं पढ़िया पिया विया सेल पे थिया तव्हां जूं मन मस्तियूं थी वियूं पर असांखे क़बूल आहिनि वीडियो जो आगाज़ खां अॻु में किताब जो तारीफ़ करण अॻु में नंढो अर्ज़ु चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक कमेंट ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते संग सां वंड कंदा त लख लाइ हिकिड़ो साथी ॿ नाविल आहिनि कबूतर जवाबु ॻोल्हे थो नाविल आहे हिन में अनवर कलीम नवां तजुर्बा कया आहिनि कहिड़ा कया आहिनि पाण ख़बर न आहे ओखा पंध प्यार जा कला प्रकाश अॻु में नाविल आहे नाविलेट आहिनि ॿ पखनि जी प्रीत ऐं प्यार पढ़ियो वियो आहे हिते सुठो पढ़ियो थो वञे पियो जेको आहे सो कला प्रकाश साइण खे पढ़ियो थो वञे हीउ पुराणो जेको आहे हीउ जेको आहे सो कला प्रकाश जो 14 साल पुराणो नाविल आहे तारीफ़ ॾियण जो मक़सदु इहो त हीउ बि मां चयोमांसि नाविल जी तारीफ़ ॾेई छॾियां थी सघे मूंखे त लाड़काणे में नज़र आयो 2000 हिन साल अंदरि 25 फरवरी ते किताबी मेले हो जिते मनमोहन बदोश आयो उते मूं शइ ॾिठी सो तव्हांजी तारीफ़ करायां थो हीउ नाविल आहे कबूतर जवाबु ॻोल्हे थो पियो जेको आहे सो लॻभॻि हीउ जेको आहे असांजो जेको सुफ़्हनि जो नाविल आहे 108 सुफ़्हनि जो नाविल आहे 7 सुफ़्हनि जो नाविल आहे ऐं क़ीमत जेका आहे सो 350 रुपया आहे सो साईं हीउ अखर जीअं जदीद दौर में तिब जा माहिर एक्सरे खां पोइ MRI ऐं CT स्कैन जहिड़ी नयुनि टेक्निक्स इस्तेमालु करे असांजे अंदरि जी पंज बीमारियुनि खे वधीक दस्तगी सां निशानी कनि था दोस्तगी सां निशानी कनि था ईअं ई अॼु जो अदीब नवां नवां तरीक़ा इस्तेमालु करे असांजे मुआशरे में पलजनि मुख़्तलिफ़ मज़नि खे सुहिणे नमूने बेनिकाल करण जी कोशिशि करे रहियो आहे जंहिंमें हिन वक़्तु सभ खां मशहूरु तरीक़ो अदबी लाड़ो लातिनी अमेरिका में लेखकनि पारां उल्टे आंदल आहे जादुई हक़ीक़त निगारी मैजिकल रियलिज़म खे शुमारु कयो वञे थो अनवर कलीम जे अलामत नाम लिखियलु नावल जादुई हक़ीक़त निगारी जो बहितरीनु शाहकार आहे जंहिंखे पढ़ंदड़ असीं हैरत जी अहिड़ी दुनिया में दाख़िल थी वञूं था जिते दिलचस्प अंदाज़ में असांजे मुआशरे में कंहिं वायरस वांगुरु नज़र ईंदड़ मुख़्तलिफ़ समाजी बीमारियुनि खे वाज़े करे असांखे ॾेखारियो वियो आहे काफ़ी वक़्त खां पोइ कोई अहिड़ो नावल पढ़ण लाइ मिलियो जंहिंखे पढ़ंदड़ उन में एतिरो गुम थी वियसि हिकु दफ़ो ॿीहर पढ़ण लाइ दिलि करे रही हुई
उहा पाण तमामु घणी ख़ुशी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त नावल खे कंहिं बि पढ़े लेखन में असांजे सिंध जे हिकु लेखक कलम सां लिखियलु आहे। अब्दुल हाफ़िज़ शेख साहिब जा लफ़्ज़ हुआ जेके तव्हांजे साम्हूं मूं कोट कया पे। सो हीउ जेको आहे सो तव्हांखे ॾस पंध ॾियां थो पियो। अगरि घुराइणु चाहियो पढ़णु चाहियो त वठणु चाहियो त हीउ जेको आहे सो इदारे जो ॾस पंध आहे। हीअ असांजो दोस्त आहे मुल्क पब्लिकेशन महांगी पब्लिकेशन। सो हिन खे अगरि वठणु चाहियो किताबु कॉल करे वठी सघो था। ऐं अर्पणा कई सिंधी अदब कई ख़ूबसूरत कहाणी का ॿ शाहकार नाविल यूनिवर्सिटी में घुमंदो ख्वाब ऐं कंहिं सां अॻिते लिखी अर्पींदा लेखक अब्दुल हाफ़िज़ शेख जे हमेशह मुंहिंजी एक्सपायर थींदी स्नैप कार्ड खे रिन्यू कयो आहे। साईं तव्हांजो मोहबतुनि पंहिंजो पाण में पंहिंजे पारां लिखे थो त ख़ुदा पंहिंजे तख़लीक़ किरदार इंसान खे दुनिया में मोकिलण खां अॻु मौक़ो नथो ॾिए त पंहिंजे लाइ पाण माहौल ॿोली ज़बान मकान वग़ैरह चूंड करे सघनि। पर हिकु लेखक जा किरदार मुकमल ज़हूर पज़ीर खां अॻे खां तंहिंखे खां बहितरीनु मौज़ू मतवाज़ माहौल ॿोली ज़बान मकान वग़ैरह बहस करणु घुरिजनि जेको लेखकनि किरदारनि खे घर या घुर्ज मुताबिक़ खेनि उहो सभु कुझु फराहम करे उहो ई किरदारु तख़लीक़ार हिकु शाहकार तक़रीर लेखक बणाइनि था। उहा हक़ीक़त बि ज़हन में रखणु खपे त को बि तख़लीक़ार उहो तय करे नथो लिखे त तहरीक समाज हिकु निगारी तहत लिखिणो आहे या जादू हिकु निगारी या कंहिं ॿिए लाड़े तहत लिखण खां अॻु लेखक खे इन मामले खां आज़ादु थी लिखणु घुरिजे। जेकर उहो अॻुवाट तय कंदो त तख़लीक़ इंसाफ़ न करे सघंदो। हिन जो ध्यानु हटियलु रहंदो। कंहिंजो चवणु बिल्कुलु दुरुस्त आहे त तख़लीक़ वॾी तख़लीक़ आहे कंहिं फार्मूले जो पाबंद नथो रखे करे सघिजे। बिल्कुलु सही आहे तख़लीक़ हूंदी ऐं उहो सभु कुझु तॾहिं मुमकिन थियो जॾहिं सिंधी अदब खां सुठा तर्जुमे निगार ॿियनि ॿोलियुनि ख़ासि तौरु इंग्लिश में तर्जुमो कनि। हीअ नावल बाबति आउं कुझु बि नथो लिखां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदुसि त मौजूदा हालत में मौजूदा वक़्त में रवायत इख़्तियार पंहिंजो असरु विञाए चुकिया आहिनि। पोइ बि नफ़रत जो इज़हार करणु लाज़मी आहे। इन करे हीउ नावल मुंहिंजे तरफ़ां हिकु बुजो हिकु नफ़रत जो इज़हार आहे। उन समूरे किरदारनि जे नस्ल दर सियासत मज़हब अदब ऐं ॿियनि मामलनि में हिन क़ौम सां वीसाघाती कंदा रहिया आहिनि। साथियो अनवर कलीम जो नंबर आहे। हीअ जेके ॻाल्हि कई अथई जेको आहे सो इन सां सहमत केरु आहे न आहे पर मां सहमत आहियां। उन समूरे किरदारनि सां जिन नस्ल दर सियासत मज़हब अदब ॿियनि मामलनि क़ौम सां वीसाघाती तरफ़ां नावल मुंहिंजे तरफ़ां हिकु बुजो आहे हिकु नफ़रत आहे। अनवर कलीम जो नाविल कबूतर जवाबु ॻोल्हे थो वठणु चाहियो पढ़णु चाहियो ॾस पंध ॾेई छॾियो आहे। सॼी सिंध में मिले थो वधीक तव्हांजी मर्ज़ी। ऐं ॿियो आहे हीउ नाविल आहे पुराणो ओखा पंध प्यार जा कला प्रकाश नाविल आहे। कला प्रकाश सां ॾाढो सुठो लिखंदी रहंदी हुई ऐं हिन जो मां किताब में पढ़ियो जेको आहे सो पखनि जी प्रीत ऐं प्यार उन खां पोइ वधीक ॿियूं तख़लीक़ न पढ़ी आहे। ऐं ॿियो हीउ नाविल आहे थोरो तारीफ़ कला जो प्रकाश पक सां ई त मोती सां बि आहे। असांजे सर्जन मोती प्रकाश जे सुहाग वारी फुल्ली पर कला में हिकु अलॻि धारा पंहिंजी ज्योति बि त आहे मनफ़रत कला सर्जन ते ज्योति बि ज्योति आऊं भायां त हीअ कला आहे संदसि कांध हिकिड़ी घर में जहिड़ो कर साहिमी जा ॿ सोना पुड़ हुजनि जंहिंजे हिकु पुड़ में मौजूदु ममताज जूं लहरूं ऐं लहरूं में मौज़ू बणियल सिंधू न्याणी त ॿिए पुड़ में वरी भारत में नई सिंध में जदी शाइर जी मुहाफ़िज़ शाइर श्रीकांत सदफ़ इन ॿिन्ही अमल माणकनि क़ते नज़र हिते मूं वटां आगाह रहो त कला प्रकाश जो नसर हुजे या नज़म माण्हू नसर उहो सदर मिरनी अहमद सर जे ईअं धारा मनफ़र नज़र ईंदो जीअं रंग रंग जे गुलाब जो हुजे मोतीअ जो उदास ऐं मासूम गुल हिते उहो दिलि सां पियो लिखां त कविता पुस्तक ममता जूं लहरूं हुजे या संदसि ही नओं नाविल ओखा पंध प्यार जा दीदी कला प्रकाश जी ही तहरीर मुंहिंजे लाइ बिल्कुलु ईअं आहे जीअं मुंहिंजे लाइ सॻी माउ शरीफ़ुल निसा जीअं सिंधू दंदी या जीअं सिंध अमर। ही असांजे नसीर मिर्ज़ा पाण प्यारो माण्हू ऐं प्यारो माण्हू पाण अहिड़ा प्यारा लफ़्ज़ लिखंदो आहे। ऐं हीउ जेको आहे सो नाविल वठणु चाहियो त हिन इदारे खे कॉल करे पुछा करे सघोसि था तव्हां पई अथसि त वठी सघो था न त बसि। हीउ शेख नारायण शाह ऐं तनवीर अब्बास जे नाले जिन सिंध जे शेर जी सूंहं खे आकाश जे उताहनि ते पहुचायो। बिल्कुलु न तनवीर अब्बास जी शेख नारायण शाह पस मंज़र 25-26-27 जुलाई 2005 ते चौमासी दौरान लॻातार बरसाति जो असर सभु मुंबई में वसे लखे माण्हुनि जी ज़िंदगी ॼण बिहजी वई। हज़ारे झूपड़ियूं टही वयूं शाही रस्ता ॿोॾ हेठि अची विया। बरसाति जो पाणी तर वारनि घरनि में काहे पियो। मकानी ट्रेनियूं बसियूं टैक्सियूं ऐं गाॾियूं चुरी न सघियूं। लखे माण्हू दर बदर बेघर थिया। गुज़िरियल
100 साल में बम्बई शहर में पस अहिड़ी आफ़त कान आई हुई। उन तूफ़ानी राति हिन नावल जे किरदार जी प्रेम कहाणी जे वर खे वरायो। बम्बई जे मशहूरु जय हिंद कॉलेज ॾाकण तां शुरू थिया उहे ओखा पंथ प्यार जा। साथियो सम्झी विया हूंदा, हे जेका बरसाति पई बम्बई में घणो नुक़सानु उन जे पस मंज़र में ॾिसो था पाण। हीउ नाविल आहे, बाक़ी वधीक हीउ हिन जा असांजे रखियल मुरे जा कुझु लफ़्ज़ आहिनि, थोरो पढ़णु तव्हांजा ज़रूरी सम्झो। उहे जून जो 9 तारीख़ 2007 जो ॾींहुं हो। गुजरात जे गादीअ शहर अहमदाबाद मथां सिज नज़ी ते लही आयो, जॾहिं अहमदाबाद सिंधु भूअं चइनि सतान वारे होटल खां घटि न हो। पोइ बि ॿार तपिश तारी महसूसु थी रही। असां अहमदाबाद सुबुह सवेरे बम्बई मां पहुची वियासीं। करशन आई त सेमिनार 11 वॻे शुरू थियणो, उन खां अॻु असां तयारु थी नाश्ते वारी हाल में आयासीं। साम्हूं सिंधी अदब में पंहिंजी ख़ासि सुञाण रखंदड़ जोड़ी कला प्रकाश ऐं मोती प्रकाश जी रहिया हुआ। मोती प्रकाश साहिब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 2001 में कुझु मिंट लाइ बम्बई में थी हुई, जॾहिं मां पहिरियों भेरो बम्बई आयो हुयुसि। उन वक़्तु असांजे बम्बई में आमद हुई संदसि रवानगी, छाकाणि त उन वक़्तु दुबई जे हिकु इंडियन स्कूल में प्रिंसिपल जे पद ते हो ऐं कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजे भाउ जी ध्यानु सबबु बम्बई आयो। हाणे हू 3 खनि सालनि खां दुबई छॾे अची सिंधियुनि जे वसायल शहर आदिपुर जे हिकु कॉलोनी में मलीर में रहियो आहे। संदसि बम्बई वारे घर में संदसि साहिबज़ादो जदीद सिंधी गज़ल जो सरमोर शाइर श्रीकांत सदफ़ रहे थो। मुंहिंजे अखियुनि जा ॾो उहा जोड़ी हुई जंहिं सां मिलण लाइ मूं पूरा 20 साल ओसीरी वारी कैफ़ियत में रहियोसि। ओसीरो जेको फ़क़ति महबूबा लाइ कयो कबो आहे। सो साथियो, हीअ जेके आहिनि सो ॿई नाविल आहिनि जेके सिंधी अदब में ख़ासि अहमियत रखनि था, हिसे रखनि था पिया। ॿई भला लेखक, ॿई जो भलो टॉपिक, ॿिन्ही जो भलो मौज़ू। हिन जो मौज़ू बि अलॻि पंहिंजे हिसाब नओं तजुर्बो। हीअ बम्बई जे बरसातुनि जे पस मंज़र में ॿिन्ही जो ॾस पंथ ॾेई छॾिया। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, तव्हां राजा राणा बसि वेंदे वेंदे वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाख ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते हिन खे वंट कंदा त वॾा वड़।